उनके घर वाली ने गाली दे छड़ी बाबे उनके घर कड़ी छड़ियो उन खां पो उन वीडियो ठाही आ उन वीडियो के ॾिसी असांजा मुसलमान छता थी पिया बेचारे ते जुल्म थी वियो मौलवी जुल्म करे छड़ियो मां चवां थो इन भागे के मारण वारो हुजण त को मौलवी खपे हा सुभान अल्लाह हुजण त को हाफ़िज़ खपे हा हुजण त को कारी खपे हा हुजण त को दस्तार वारो खपे हा हुजण त को लब्बैक जा नारा हणण वारो हुजे हा हुजे त को भेज पागारा चवण वारो हुजे हा पर खुदा जी साथ जो कसम रब जी मर्ज़ी आ अल्लाह जा अजीब इंसाफ नमरूद के मानू खां माराए पे सके पर रब फरमा इन्हनि बागे के जे इंसान मारे त तोहीना मंडो मच्छर पानी इन जो कम तमाम कंदो फिरौन के जे मूसा जे हथा माराए त माराए पे सके रब फरमा बता दुनिया करे त 30 साल पलियो आ वरी उन ई मूसा फिरौन के मारियो आ रब फरमायो नांग मरंदो लठ बचंदी फिरौन जो नालो निशान खत्म थी वेंदो तबाह बर्बाद थी वेंदो पर कलीमुल्लाह मुझे नबी ते हर्फ को नहीं दे काल उन दे कान इंदे ओ मौजूदा सुन्नी मारे पे सके लब्बैक वारो मारे पे सके और जमात वारो मारे पे सके तो सिकंदरी आलम के जहन्नम रसीद करे पे सके ऐ जे करे देर थे हां को को मुजाहिद निकरी अचे हां पर असा वरी बचूं त लख सलाम सिंध पुलिस के ते अदालतुन जा दरवाजा खड़काया कोन उन जिसकानी के वाह मां बच्चो जण करे तो यो गुस्ताख मुके गिरफ्तारी न फुल फिराई करे इन जो लाश मुझे अग्या खड़ी अचो मुके कयामत वारे दिहाड़े आमिना जे लाल जे अग्या अचणो या रसूल अल्लाह या अली जिंदाबाद जिंदाबाद लब्बैक लब्बैक अदा तवज्जो हेॾे कजो मां चवां थो जेकॾहिं सलमान बेतसीरा उनखे बि ॿियो को मारे पे सघियो पर रब जी ज़ात मां बरकात फरमायो जीअं आमिना जो लाल हिजरत वारी रात सिद्दीक़ अकबर सां गॾु गारे सौर में अचे अल्लाह पाक जी ज़ात मां बरकात पर्दो हणी अल्लाह जी ज़ात मां बरकात हबीब जी हिफ़ाज़त करे पियो सघे रब जी ज़ात मां बरकात महबूब जी हिफ़ाज़त कई कबूतर के हुक्म कई त वञी बेटा दे ऐं जेको आहे जो कोरियर के हुक्म दी त वञी तानी ठाहे त काफ़र इन तदबीर में हुननि मकर ठाहियो फिरेब जो जाल विछायो आहे मां अल्लाह पंहिंजी तदबीर थो आणिया कबूतरी बेदा लाहे वञी वेहे ऐं कोरियर वञी तानी ठाहे काफ़र मोटी वेंदा ख़बर ई कान पवंदी त हबीब आहे या न अबू बकर सिद्दीक़ अंदर आहे या न बिला तशबीह बिला तमसील खुदा जो कसम सलमान बेतसीर के ॿियो बि केरु मारे पे सघे अल्लाह जो निज़ाम जेको पहरेदार चौकीदार उन चयो पे त मां ज़ाहिर में पघार हिन जी खावां ज़ाहिर में पघार हिन जी थो वठां पर इहो चवण वारा त सरकारी ड्यूटी करण वारो हो पघार उन जी जेको आहे खाईंदो हो मां चवां थो को बि सरकारी मुलाज़िम न वज़ीर जी खाए थो न सदर जी खाए थो न गवर्नर जे पैसो खाए थो यो आवाम जो पैसो आ असा जो टैक्स आ जमा हुकूमत पलजे पई उन टैक्स में या रसूल अल्लाह तमन बारन जो भी हिस्सो आ मलिक मुमताज हुसैन कादरी खुदा जो कसम पंहिंजो पखर मलायो आ पंहिंजी ड्यूटी मलाई आ ओ चवे तो त मां खावा हिन गवर्नर जो कोन थो हुकूमत जो कोन थो टैक्स रसूलुल्लाह जे गुलामन जी आ मां रसूलुल्लाह जो गुलाम आया ही भले गवर्नर हुजे पर ये सब गोलू इन जे पेट में दाखिल कया इन के जहन्नम रसीद कया तो त मोके पहरो हिन जो कोने ॾियणो मोके पहरो ॾियणो आ त ख़त्म नबूवत जो ॾियणो आ नामूस रिसालत जो ॾियणो आ गाज़ी तेरे जानिसार गाज़ी तेरे जानिसार गाज़ी तेरे जानिसार गाज़ी तेरी जुर्रत को गाज़ी तेरी जुर्रत को ताजदार ख़त्म नबूवत आई ताज़ो ही के पी के में बे एकड़े
जेको आहे बदबख्त गुस्ताखी कई ऐं अजीब इंसाफ आहे उनखे मारण वारो बि पुलिस ऑफिसर। पंजाब नंबर खयो, बलोचिस्तान नंबर खयो, केपी के नंबर खयो। चयो पियो त सिंध में अहिड़ा जवान पैदा कोन थींदा पर वाह जिसकानी घुरे त ऐं बड़ो चयो वाकई तव्हांखे तव्हांजे माहिरुनि ॼणियो ख़ुदा जो कसम यानी कानून खे दायरे में रही करे कानून जे जेको आहे सो मर्यादा हथ में कोन खयो। कंहिं वॾेरे जे लाइ फुलफिराई थे का ॻाल्हि कान्हे का कि MP जे लाइ रोज़ फुलफिराई थे का ॻाल्हि कान्हे का। सदर वज़ीर पंहिंजे हथनि सां केतिरनि माण्हुनि खे माराइनि था फुलफिराई कराइनि था। उहे पुलिस वारा पंहिंजे वॾनि जी ॿुधंदा हूंदा पर हिननि जवाननि खे ईअं सम्झो त गुंबद ख़दरा मां हुकुम थी वियो आहे। अल्लाह जी ज़ात बाबरकात जी मर्ज़ी आहे पर मां चां तो तूं जंहिंखे पेट में वीलो पियो पवे जंहिंखे अची हाणे इंसानियत जो दर्द जेको आहे सो अची ओछो आहे यार ज़ुल्म थी वियो सिद्ध धर्म में जेको आहे सो हिकिड़े खे चवंदो मासूम खे मारियो वियो। मां चां तो गुस्ताखे रसूल मासूम कोन्हे को तो हीअं करण वारो मासूम कोन्हे को। ही त जेको आहे सो हुननि जो अज़ीज़ कोन हुयो पर अज़ीज़ जे लाइ बि जंग बदर हुई। हज़रत अबू बकर जो पुत्र हज़रत अब्दुल रहमान जंग बदर खां बाद में चवे पियो बग़दाद जंग पे हली जंग तू नबी साईं जे तरफ़ां है ऐं काफ़िरनि जे तरफ़ां हुयुसि। जंग विढ़ंदे विढ़ंदे हिकिड़ो मौक़ो अहिड़ो आयो जो बाबा तू मुंहिंजे साम्हूं हुए बि पुठीरो तलवार मुंहिंजे हथ में हुई जेकॾहिं न तलवार सां तुंहिंजो कंध लाहिया हा त लाहे पे सघियुसि तोखे मारिया हा त मारियो पे सघियुसि क़त्ल कया हा त क़त्ल कयो पे सघियुसि ज़ख्मी कया हा त ज़ख्मी करे पे सघियुसि। हज़रत अबू बकर फरमाए थो पोइ कई कोन हया आयो लज आई शर्म आयो ख्याल आयो बाबो समझी छॾे ॾियो छा बाबो समझी छॾे ॾिनो वाह सिद्दीक़ अकबर। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु तो फरमाए ओ अब्दुल रहमान बराबर तुझी ॻाल्हि सची आहे जंग दो बदो लगी पई अहिड़ो मौक़ो आयो हूंदो ऐं पुठी रोंदुसि तूं मुंहिंजे पोयां हूंदे मौक़ो तोखे मिलियो हूंदो तुंहिंजे हथ में तलवार हूंदी बाबो सम्झी तो मूंखे छॾे ॾिनो हूंदो पर मां मौक़ो पे ॻोल्हियो त तूं वठ करे अॻियां अची तूं मुंहिंजे साम्हूं अची क़िस्मत नसीब तुंहिंजो भलो मुंहिंजे साम्हूं तूं कोन आए पर अब्दुल रहमान जे अची हा ख़ुदा जो कसम पुट समझी छॾी कोन हा मोहम्मद करीम जो गुस्ताख समझी तोखे आऊं क़त्ल करे छॾियां हा। हज़रत ने फरमायो करो तेरे नाम पे जाफिदा न बस एक जा दो जहां फिदा करूं तेरे नाम पे जाफिदा न बस एक जा तो जहां फिदा तो जहां से भी नहीं जी भरा करूं क्या करूं जहां नहीं मुस्तफा तुझे नाम ता मां जान कुर्बान करे छड़िया जहान कुर्बान करे छड़िया भई जहान कुर्बान करे छड़िया जेकॾहिं मुंहिंजो वस हले त करोड़े जहान कुर्बान करे छड़िया पर मुंहिंजे वस में कोन्हे को मां हिकिड़ो जहान ॾिठो आहे ॿिए जहान ॾिसंदुसि मुंहिंजे वस में इहे ॿ जहान आहिनि मुंहिंजा महबूब तुंहिंजे नाम तां मां इहे ॿई जहान घोरे छड़िया चओ चओ ॿई जहान इहे घोरे छड़िया। कंहिं मौके ते हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो वालिद अबू कुहाफा नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी खिदमत में शिकायत खणी आयो हवी साईं के अची से अबू बकर अज मूंखे थप्पड़ हईया सुभान अल्लाह इहो इस्लाम आहे इहो ईमान आहे।
हाणे भील गोलीअ जो पासो वठण इस्लाम जी गैरत थोड़ी आहे मुस्लमान जी गैरत थोड़ी आहे जो कंहिं भील गोलीअ जो हिकिड़े पासे मुस्लमान हुजे ॿिए पासे गुस्ताख हुजे ख़ुदा जो कसम आहे कंहिंजी रंग साई हूंदी ओ लानत मोकिलींदो गुस्ताख ते ऐं जेको हबीब जो आशिक़ हूंदो उन ते लखें सलाम मोकिलींदो हज़रत अबू बकर जी शिकायत खणी आयो साईं अॼु अबू बकर मूंखे थप्पड़ हई आहे अल्लाह जा हबीब मुस्कुराए फरमाया अबू बकर तू त नरम दिल आहीं नरम मिजाज आहीं बाबे खे थप्पड़ हई अथई हज़रत अबू बकर जे अखियुनि मां रुड़क वही आया चीसी तव्हांखे घटि वधि पियो ॻाल्हाए तव्हांखे ॻाल्हि पियो ॾे बाबो हो करे थप्पड़ हईमांसि ॿियो को हुजे हा त इन जो तन सिसीअ खां जंहिं जेको आहे धार करे छॾिया हा इन जे जिस्म सिसीअ खे घर खां धार करे छॾिया हा क़त्ल करे छॾिया हा बाबो समझी रुगो थप्पड़ हई हथ मां त जे समझे सुधरे ॿीहर तव्हांखे घटि वधि न ॻाल्हाए तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ थो कयां भले शिकायत खणी आयो आहे ही पहिरियों आख़िरी मौक़ो आहे ए तकर जेकॾहिं ज़ुबान दराज़ी कई त पोइ हिन जी सिसी जिस्म ते कान रहंदी सरपंच से जुदा नारो हणो त सभई त जीअं बांधे वाठे के ख़बर पए गुस्ताख रसूल की एक सजा गुस्ताख रसूल की एक सजा सरपंच से जुदा सरपंच गुस्ताख रसूल की एक सजा सरपंच से जुदा सरपंच चमनताबा इंतजार कोन कयूं आईडी फेक हुई फेक आईडी ता ये गुस्ताखियों हलियूं अजीब गाला आईडी फेक थे तो ही नहीं रसूलुल्लाह जी बी काशे नगरी कान थी अचे बे के जी किरदार कशी नगरी कान थी अचे बस फेक आईडी थी काने का ऐ तो ही न रसूलुल्लाह जी ऐ अच्छा जे आईडी ता फेक आईडी थी आ उन जी आईडी ता जे करे गुस्ताखी थे थी ऐ ओ जने होश हवाश में आहे पान मने थो त मु गुस्ताखी कई आ मु पंजो मुंह कारो कयो आ पर घणा नेकाली थे त पो जे पासे रुजू थो करे मौजा दोस्त नी मुसलमान बा ही मामलो ही अड़ो जो इन जे लाइ करे छान भी न करे तो तुंहिंजो ईमान हलियो वेंदो इन जे लाइ सोच वीचार करे त ईमान हलियो वेंदो बुखारी में मौजूदा मुस्तनद सीरत पाक जे किताबन में वाक़ियो मौजूद आहे हज़रत नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी खिदमत में हिकिड़ो यहूदी ऐं हिकिड़ो मुनाफिक फ़ैसिलो खणी आया पानी जे वारे ते तकरार हुई ता ॿुधो आज मनखा पानी जे वारे जो तकरार फ़ैसिलो रसूलुल्लाह जे आयो मुनाफिक यहूदी के तो हल हल नबी से ले हलो दिल में सोचई कलमे पढ़ण वारो आऊं आया ही आहे यहूदी लिहाजा फैसलो ईंदो मुंहिंजे हक़ में तो फैसलो मुंहिंजे हक़ में अची वियो त पानी जो वारो मुंहिंजो छो त आऊं मुस्लमान आहियां आऊं कलमे पढ़ण वारो आहियां नमाज़ आऊं पढ़ा नबी से सां गॾु आऊं ही त थियो यहूदी अल्लाह जे हबीब वटि जॾहिं फैसलो आयो वाह मुंहिंजा इंसाफ़ वारा नबी मुस्तफ़ा ॿिन्ही जूं ॻाल्हियूं ॿुधियूं हक़ जो फैसलो नबी से यहूदी जे हक़ में कयो पाण फरमायो त वारो इन यहूदी जो फैसलो इन जे हक़ में ॿाहिरि निकिता यहूदी चयो ॾिठई चयो जे नबी मुंहिंजे हक़ में फैसलो कयो मां हक़ ते आहियां मुनाफ़िक चयो न मूंखे नबी से जो फैसलो क़बूल कयो अड़ी ने भागा कलमो नबी जो पढ़ी माण्हू जे सके सब इज्जत मिली नबी जो फैसलो क़बूल कयो न तो वरा केने फैसलो कयो कि हलो था हज़रत उमर यहूदी दिल में सोचो जे मुस्तफ़ा जो फैसलो इहो आहे त शागिर्द जो फैसलो बि इहो जे हबीब जो फैसलो इहो आहे त मुस्तफ़ा जे यार जो फैसलो बि इहो पर हर मुनाफ़िक खे जेको आहे लूंडी खाधी आहे पाण ई चवे थो त हज़रत उमर ॾे था ॿई ॼणा गॾिजी हज़रत उमर जे दरवाज़े ते आया दरवाज़े ते दस्तक ॾिनो आवाज़ ॾिनो अंदरि आवाज़ आयो केरु सी साहिब आहियूं फैसलो खणी आहियूं फैसलो कयो हज़रत अमीर उमर ॿाहिरि निकितो ॿाहिरि निकिरी ॻाल्हियूं ॿुधी बाबा छा फैसलो आहे मसइलो आहे सी पानी जे वारे ते तकरार आहे छाजो तकरार आहे सी हे चवे थो मौजो वारो आहे मां यहूदी चवां थो त मौजो
मुझो वारो तवा असा जो गालियो मुदो फैसलो कयो मुनाफिक बचो हासी हां असा जो मसलो थी पयो फैसलो तवा कयो यहूदी जो सी फैसलो भले कजा गाल ज़हन में रख जा तवज्जो तो के ॾियारे छो जना वधी तू जो फैसलो जेको करे तो का आगे असी तुझे नबी दे वियासी नबी सही असा बिनी जो गालियो बुझो आमना जे लाल फैसलो मुझे हक में कयो आ मुके नबी जो फैसलो कबूल आ आयो मुझे हक में आ आओ आया यहूदी पर जे करे नबी सी मुझे खिलाफ फैसलो करे हा करे वारो पानी जो आ वडो को मसलो कोने को अज न त हफ्ते खाबो मिली वेंदो 15 ॾींहं खाबो मिली वेंदो पर आऊं ब आया यहूदी मुसलमान कोन आया पर तवा जो नबी एडो त इंसाफ वारो नबी आ जो उन जो फैसलो मुके कबूल हो गया पर ही तवा जो मुसलमान आ इन के फैसलो कबूल कोने हजरत उमर उन दे निहारे चे हां काका सही तो चरे सही पे यहूदी हां सही हावा मुके तवा जो फैसलो कबूल आ उन समझो त को वडेरो आ उन समझो त खुशामद कंदुस त उमर मोजे हक में फैसलो दो हां सही तू वडो इंसाफ वारो शैतान उन गली मां कोन गुजरंदो आज था तू वनी जिते तू होंदो होते हक होंदो आ तू हक जो फैसलो कंदे तो जो फैसलो कबूल आ अमीर उमर फरमा कबूल कंदे हां सही हजरत उमर फयो अंदर जो तबारा अंदर तलवार खणी आयो तलवार बे बेनियाम मुनाफिक दिल में पियो दारू हणे तान जण यहूदी वयो दीन जो दुश्मन अशिद्दाउ अलल कुफार काफिर ते उमर सख्त यहूदी जो कंदो हाल जेको आ धर्म में कोन होंदो जानते दी सिसी जेको आ जुदा थी सर इन जो तन खा जुदा थी वेंदो पर हजरत उमर जी तलवार मथे थी मुनाफिक खुशात यहूदी जो सर कलम थींदो हजरत अमीर उमर जो तारीखी लफ्ज हा पान फरमाइंदा जेको मुझे लजपाल नबी जो फैसलो न मने उन जे मुझो ये फैसलो आ बस सेकंड में तलवार वहंदी वई जी मूरी कटजे गजर कटजे ये उन जो सर जो जिस्म का धार थी वयो तरपी ने मागो उतई मरी पयो यहूदी जो उमर ही छा कई हजरत उमर तो फरमा जे को लजपाल नबी जो फैसलो न मञींदो उन जे मुझो फैसलो ही गली गली नगर नगर सुभान अल्लाह आमना जो लाल पान मौजूद हो कुरान जी अञा तकमील कान थी कुरान जो नुज़ूल अञा जारी हो जेकॾहिं कमी बेशी का ॻाल्हि हुजे हा त अल्लाह जो नबी हजरत उमर ते एक्शन खणे हा या अल्लाह हजरत उमर जे खिलाफ का आयत नाज़िल करे हा मुनाफिकन अची जेको आहे जीअं अॼु पेट में सूर थे पियो न केतिरनि खे ॾाढो जेको आहे जो कुंभार जो लाचार थियो अथनि शाहनवाज़ कुंभार जो अब ज़ुल्म थियो वीचारे सां वीचारे खे जेको आहे हे ॾिसो हे वीडियो हिन जी हले पई हे वीडियो हले पई केॾो न वीचारो मासूम जो नज़र अचे हिन ते ज़ुल्म करे जेको आहे मौलविन खे मारे छॾियो मां चवां वरी बि चवां थो त मौलविन कोन मारियो आहे मौलवी मारे हा त पोइ तूं चवीं हा मारियो सद पुलिस आहे पर असीं चऊं था जेको अहिड़ी जुर्रत कंदो सुन्नत जमात जो बच्चो हुन सां गॾु आहे अदा सन पुलिस सां गॾु आयो इन फैसले में उन्हनि जो साथ ॾियो था ऐं मां चवां थो वाह जो हुन जा पुट